बोज़दार वॾा वेझो ॻोठाणनि पारां पुलिस जी ज़ाती ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ वलीदाद जोयो जे रहवासियुनि इमाम बख़्श गोपांग, नियाज़ अली, रियाज़ हुसैन ऐं ॿियनि ॿुधायो त कुझु महीना अॻु 62 शख़्स जे चवण ते कुंभ ऐं बोज़दार वॾा पुलिस बिना जवाज़ घरनि ते चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद कयो। हुननि चयो त पुलिस ॿिनि नौजवाननि फरमान अली गोपांग ऐं एहसान अली गोपांग खे खंभे गुम करे छॾियो आहे। अदालती हुकुम बावजूदि 62 ऐं पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल न पियो कयो वञे। मां ठरी मीरवा पटिशन दाख़िल कराई शिशन कोर्ट में जेको आहे मूंखे कोर्ट सगोरी एफआर जो आर्डर ॾिनो। बोज़दार थाणे ते एफआर मां दाख़िल कराई। जवाबदार फैज़ली उर्फ़ लालू गोपांग ऐं लाल ॾिनो एसायो शर ऐं कादरी शर एसायो ऐं सरवर शर एशोशो, जिन जे मथां चिन्हनि जवाबदारनि जे मथां एफआर दाख़िल थियल आहे। उहे जवाबदार चारई जेके आहिनि ड्यूटियुनि ते लॻा पिया आहिनि, ड्यूटियूं कनि था पंहिंजूं। एसपी साहिबु नोटिस वरितो त हिननि जी जांच में अचो। डीएसपी साहिबु ठरी मीरवा जांच में आयो। जेकॾहिं केस खे 3 महीना थी विया आहिनि त न जवाबदार गिरफ़्तार कया अथनि, न मुंहिंजा छोकिरा वापसि थिया आहिनि। ॻोठाणनि चयो त एसएसपी खैरपुर तरफ़ां डीएसपी ठरी मीरवा फिदा हुसैन अवान खे जांच ऑफिसर मुक़ररु कयो वियो। ॻोठाणनि चयो त एसएसपी खैरपुर तरफ़ां डीएसपी ठरी मीरवा फिदा हुसैन अवान खे जांच जो हुकुम ॾिनो वियो, पर हुनखे पिणु 3 महीना गुज़रण बावजूदि को खड़तेल नाहे निकितो। अॻवाननि मुताबिक़ त फरमान अली ऐं एहसान अली गोपांग खे आज़ादु कराए 62 ऐं पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।